मरकज़ी इमाम बारगाह जे मतोली ऐं साबिक़ काउंसलर फ़कीर अली ग़ुलाम समूह पुलिस जी ज़ियादतनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे चयो आहे त चूअड़ जमाली पुलिस मंशियात बंदि कराइण जी आड़ में शहर जे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहर में गुटके समेत हर मंशियात सरेआम हली रहियो आहे। इन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थिए। बाक़ी बेगुनाह माण्हुनि खे खणी गुटके में चालान कयो वञे थो। हुन वधीक चयो त मुंहिंजो पुटु रजब अली जेको शरबत जो रेड़ो हलाईंदो हो, उनखे चूअड़ जमाली पुलिस जे डिसमिस अहलकार सदाम कासकेली ज़बरदस्ती गिरफ़्तार कराए गुटके जे कूड़े केस में चालान करायो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। सदाम कासकेली SHO चूअड़ जमाली जे आशीर्वाद सां गुटको बंदि कराइण जी आड़ में धंधो शुरू करे छॾियो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सिजावल खां मुतालबो कंदे घुर कई आहे त डिसमिस अहलकार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मुंहिंजे पुट सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।